गुड मॉर्निंग, जय झूलेलाल, जीए सिंधियत। सिंधीस न्यू जर्सी मां थो ॻाल्हायां ऐं ही मैसेज आहे सभिनी सिंधियुनि खे अराउंड द वर्ल्ड। ऐं सिंधु हाउस जे पारां असां 5 पॉइंट प्रोग्राम प्रोपगेट करे रहिया आहियूं। तंहिंमें पहिरियों नंबर सेलिब्रेट चेटी चंड एट होम टू। असां चाहियूं था कि हर घर में चेटी चंड मल्हायो वञे हर साल। ॿियो नंबर पॉइंट, घर में सिंधी ॻाल्हायो, स्पीक सिंधी एट होम। असांजे ॿारनि सां सभिनीनि सां घर में ज़रूर सिंधी ॻाल्हायो। असांजी लैंग्वेज वधंदी ऐं सभिनीनि खे सिंधी ॻाल्हाइण अची वेंदी त कल्चर बचंदो। असांजो टियों नंबर पॉइंट, मैरी ए सिंधी। महिरबानी करे असांजा नौजवान छोकिरा ऐं छोकिरियुनि खे तव्हां पंहिंजी क़ौम में सिंधियुनि में शादी करायो। इट इज़ वेरी नेसेसरी एट असांजा ॿार सिंधी में शादी कनि, छो त इन सां असांजी क़ौम वधंदी न त घटिजंदी। ऐं थोरे टाइम में ॾिसंदा त असां ख़ाली नाले जा सिंधी रहिजी वेंदा। तो महिरबानी करे पंहिंजे ॿारनि खे, छोकिरनि छोकिरियुनि खे सिंधियुनि में ई शादी करायो। पॉइंट नंबर 4, जॾहिं बि हिक ॿिए सां गॾिजो, जय झूलेलाल सां गॾु। तव्हांखे सभिनी खे ख़बर हुअणु खपे कि झूलेलाल साईं असांजो इष्ट देव आहे। आवर कल्चर इज डिराइव्ड फ्रॉम झूलेलाल साईं, विच मेनी ऑफ अस डोंट नो। तो महिरबानी करे हिक ॿिए सां गॾिजो त जय झूलेलाल ज़रूर चओ। पॉइंट नंबर 5, हिक ॿिए जी मदद कयो। सपोर्ट अ सिंधी इन बिज़नेस, सपोर्ट अ सिंधी इन एम्प्लॉयमेंट। दुकान ते चढ़ो, सिंधीअ जो ॾिसो त सिंधीअ खे बिज़नेस ॾियो। तव्हांखे माण्हू खपे नौकिरी लाइ, महिरबानी करे सिंधीअ खे नौकिरी ॾियो। ऐं ॿी ॻाल्हि, जंहिंखे नौकिरी मिले थी उहे बि पंहिंजे सिंधी एम्प्लॉयर सां महिरबानी करे ईमानदार रहनि। ऐं जॾहिं सिंधी को बिज़नेस कंहिंखे ॾिए थो, महिरबानी करे को स्पेशल सिंधी डिस्काउंट ॾियो हिक ॿिए खे। इन सां असांजी क़ौम स्ट्रांग रहंदी, यूनाइटेड रहंदी ऐं अॻियां वधंदी। Don't forget, we are the most beautiful, most handsome, most smartest and the best community in the world. And we are the real Indians. You know how it is? Sindh, Sindhi, Sindhu, Indus, India. So महिरबानी करे ये 5 ॻाल्हियूं यादि कयो ऐं सिंधियत खे वधायो। जय झूलेलाल, जीए सिंधियत। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी ऐं खाक के सोन बणाइण वारा सिंधी।